जिन्हें नवा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जय सिंध जो अमीर साईं अब्दुल समद हालेज भी लाडाणो करे वियो आहे। जिन्हें नवा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जय सिंध जो अमीर साईं अब्दुल समद हालेज भी लाडाणो करे वियो आहे। साईं अब्दुल कयूम हालेजी जे भाउ जय सिंध जे अमीर बुज़ुर्ग आलिम दीन साईं अब्दुल समद हालेजी जे लाडाणे ते जय अॻुवाण मीर इमरान ख़ान बिजराणी पारां गहरे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। जय अॻुवाण मीर इमरान ख़ान बिजराणी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जय सिंध जे अमीर साईं अब्दुल समद हालेजी जे लाडाणे ते दिली सदमो पहुतो। मरहूम जे भाउ साईं अब्दुल कयूम हालेजवी मरहूम जे तमामु वारसनि ऐं मुरीदनि सां गहरे दुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयां थो। अल्लाह पाक खां दुआ आहे त मरहूम जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं पोइरनि खे सिबरे जमील अता फ़रमाए।